ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट कराची मां मुबीना तौर अगवा थियल नीगरी खे वालदेन वटि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। नीगरी पेश थी बयान ॾिनो आहे त हू वालदेन सां गॾु वञणु चाहे थी। नीगरी सां वालदेन 10 लाख रुपयनि सां मसइला जमा कराइनि। अदालत जो चवणु आहे त चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर लेडी पुलिस सां गॾु हर हफ़्ते वञी नीगरी सां मुलाक़ात कंदी। कराची मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट कराची मां मुबीना तौर अगवा थियल नीगरी खे वालदेन वटि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। नीगरी पेश थी बयान ॾिनो आहे त हू वालदेन सां गॾु वञणु चाहे थी। अवां खे आगाह कई पिया। नीगरी सां वालदेन 10 लाख रुपयनि सां मसइला जमा कराइनि। अदालत पारां चयो पियो त चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर लेडी पुलिस सां गॾु हर हफ़्ते वञी नीगरी सां मुलाक़ात कंदी। कराची मां अवां खे आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट कराची मां मुबीना तौर अगवा थियल नीगरी खे वालदेन वटि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। नीगरी पेश थी बयान ॾिनो आहे त हू वालदेन सां गॾु वञणु चाहे थी। अदालत पारां चयो पियो त नीगरी सां वालदेन 10 लाख रुपयनि सां मसइला जमा कराइनि। चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर लेडी पुलिस सां गॾिजी हर हफ़्ते वञी नीगरी सां मुलाक़ात कंदी। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट कराची मां मुबीना तौर अगवा थियल नीगरी खे वालदेन वटि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां इसाक सरकी खान जी। इसाक आगाह कजो। मारवी बिल्कुल ॾिसो, सिंध हाई कोर्ट में कराची खां लाहौर वञी पसंद जी शादी करण वारो केस आहे जंहिंमें नींगरी आहे दुआ ज़हरा उनखे पंहिंजे वालदेन जे हवाले करण जे हवाले सां दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें ज़हीर अहमद खे बि अदालत ॾाढो पेश कयो वियो आहे। जंहिंमें जेको आहे अदालत नींगरी खां पुछो आहे त तव्हां कंहिंॾे वञणु चाहियो था। तंहिंखां पोइ जेको आहे वकील पेश थियो आहे उन चयो आहे त जेकी नींगरी आहे उहा वालदेन ॾे वञणु चाहे थी, जॾहिं त इहा दरख़्वास्त अञा ट्रायल में ॿुधणी जे लाइ मौजूदु आहे। इहो वकील जो चवणु आहे जॾहिं त पहिरियां जेको आहे घर वारे जी मुलाक़ात इजाज़त ॾिनी वञे, तंहिंखां पोइ जेकी नींगरी आहे उन शादी खां पोइ जेको आहे वालदेन सां वञणु चाहे थी। जेको आहे इहो अदालत चयो आहे जॾहिं त ॿारड़ी जेकी आहे उहा जेको आहे वालदेन जे हवाले करूं त कहिड़ी गारंटी ॾिनी वेंदी, जॾहिं त नींगरी खे जेको आहे सिक्योरिटी बि जेकी आहे उहा यकीनी बणाए वञे। जॾहिं त अदालत वकील खां सवाल कयो आहे त जेको आहे तव्हां कहिड़ी गारंटी ॾींदो त ॿारड़ी खे अगरि महफ़ूज़ तौर ते वालदेन जे हवाले कयो वञे त कहिड़ी गारंटी हूंदी त उहा कराची खां ॿाहिरि न वेंदी। तंहिंखां पोइ जेको आहे महफ़ूज़ फ़ैसिलो अदालत ॿुधाईंदे चयो त जेकी सिक्योरिटी आहे उहा बि नींगरी खे जेको आहे ॾिनी वञे। उन सां गॾोगॾु असां जेको आहे इजाज़त ॾियूं था त जेकी दुआ ज़हरा आहे उनखे वालदेन भली वठी वञी सघनि था। ऐं जेको आहे इहा हिदायत कई आहे अदालत शेल्टर होम जे ऑफिसर खे त उहा जेको आहे हर महीने दुआ ज़हरा जे घर वेंदी, उन सां मिलणु, उन सां हाल वाल करणु। पोइ जेकी शेल्टर होम जी ऑफिसर आहे उहा अदालत खे आगाह कंदी, जॾहिं त अदालत पारां शेल्टर होम जे हवाले करण सां बि जेको आहे जेकी ऑफिसर हुई उनखे हिदायत कई आहे। जॾहिं त कानूनी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ जेकी दुआ ज़हरा आहे उहा वालदेन जे हवाले कई वञे। अदालत हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां नींगरी जी जेकी कस्टडी आहे उहा जेको आहे वालदेन जे हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां काफ़ी हलंदड़ का इहो केस हुयो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे तारीख़ियूं बि थींदियूं रहियूं, पर अॼु जेको आहे जेकी ज़हीर अहमद जी दरख़्वास्त लॻल हुई उनखे अदालत रद्द करे अदालत दुआ ज़हरा खे वालदेन जे हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कानूनी कार्रवाई पूरी थियण खां पोइ जेकी दुआ ज़हरा आहे उहा पंहिंजे वालदेन सां वेंदी। ऐं उनखां पोइ अदालत इहा हिदायत कई आहे त हर हफ़्ते जेको आहे शेल्टर होम जी जेकी ऑफिसर आहे उहा दुआ ज़हरा जे घर वेंदी ऐं उनखां पोइ उन सां हाल अहवाल कंदी। उनखां पोइ जेको आहे अदालत खे आगाह कंदी। अदालत इहा बि हिदायत कई त दुआ ज़हरा कराची खां ॿाहिरि न थी वञे। उन्हनि जा वालदेन अदालत खे इहा दरख़्वास्त कई त दुआ ज़हरा जेको आहे ईरान वञणु चाहे थी जेको आहे कराची खां ॿाहिरि, पर अदालत उन्हनि जी इहा जेकी दरख़्वास्त उहा रद्द कंदे अदालत इहा हिदायत कई त दुआ ज़हरा कराची में ई हूंदी। ऐं शेल्टर होम जे ऑफिसर खे इहा हिदायत कई आहे त हर हफ़्ते तव्हां दुआ ज़हरा सां मिलण खां पोइ अदालत खे आगाह कंदो। जी मेहरबानी सां आगाह करण लाइ।